बिरिया रोड मां रिपोर्ट जब्बार बलोच जी। बिरिया रोड वेझो लाखा रोड भरिसां तालगे कंडियारो जी यूसी नवोबाद देह सजा में गोठ सलामत तरह लग मुराद लाशरी जे घर के ओचितो बाह वकोड़े वई, जंहिंजे नतीजे में घर अंदर पियल खटूं बिस्तरा संदूकूं बर्तन ऐं ॿियूं क़ीमती शयूं मुकमल तौर सड़ी रख थी वयूं। मिल ॼाण मूजिबि बाह ओचितो भड़की पई, जंहिं सबबि घर में समूरो सामान बाह जे वर चढ़ी वियो। जॾहिं त बाह लॻण जे कारण मालूम न थी सघी, ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत विसाइण जी कोशिश कई, पर पाणी जी खोट सबबि बाह ते ज़ाब्तो आणणु ॾुखियो थी वियो। मुतासिरनि जो चवणु आहे त फौरी तौर फायर ब्रिगेड घुराइण लाइ टाउन कमेटी कंडियारो जे MO सलीम मेमण साण राब्तो कयो वियो, पर अफ़सोस जो फायर ब्रिगेड गाॾी न पहुती, जंहिं करे घर में मौजूदु समूरो सामान सड़ी रख थी वियो। मुतासिर ख़ानदान मूजिबि घर में नियाणी जी ॾाज जो सामान बि रखियलु हो, जेको बाह सबबि मुकमल तौर तबाही थी वियो। जॾहिं त घरधणी अली मुराद लाशारी खे वाक़ियो ॾिसी बेहोशी जा दौरा। मुतासिर ख़ानदान हुकूमत ज़िला इंतिज़ामिया ऐं वस वारनि खां माली मदद जी अपील कई आहे त जीअं संदसि नुक़सान जो अज़ालो थी सघे ऐं घर जे ॿीहर तामीर थी सघे।